अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। बदीन पुलिस मंशियात जे शक ते घर में दाख़िल ॻोठाणनि पारां एहलकार खे कुटको। वीडियो वायरल थियण बैदि SSP बदीन फौरी नोटिस वठी छॾियो। पुलिस कांस्टेबल अली हसन चांडियो मुअतल। DSP टंडो बागो खे इंक्वायरी करण जो हुकुम। ॻोठ राजीव खान जरवार में मंशियात हुजण जे शक जी बुनियाद ते ॾेई थाणे जे तइनात पुलिस कांस्टेबल अली हसन चांडियो पारां सिविल कपड़नि में घर में दाख़िल थियण बैदि ॻोठाणनि ऐं पुलिस एहलकार विच में थियल छिकताण एहलकारनि खे कुटको। छिकताण वारी ख़बर वायरल थियण जो SSP बदीन फौरी नोटिस वठी छॾियो। पुलिस कांस्टेबल अली हसन चांडियो मुअतल। DSP टंडो बागो खे इंक्वायरी करण जो हुकुम जारी। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बर लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। सामान सुधी ये असांजे ॿारनि बच्चनि में आयो आहे। तू पुलिस आहे, किथे ड्यूटी आहे तुंहिंजी? अदा तुंहिंजी ड्यूटी किथे आहे मूंखे ॿुधा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे YouTube ते ॾिसी सघो था। पोइ सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ YouTube चैनल।